नाज़िन हैदराबाद में खदड़न फ़कीरन एसएसपी ऑफिस अॻियां एहतजाज कयो आहे। मुज़ाहिरनि पारां एसएसपी ऑफिस अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई वई आहे, जंहिं दौरान पुलिस केतिरनि ई खदड़न फ़कीरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सलीम मला। जी सलीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, ख्वाजा सरा बरादरी जो एसएसपी ऑफिस वारो एहतजाज अॻवाननि जेको आहे वुमन सेल जी जेका इंचार्ज आहे उनखे ॿीहर उते मुक़ररु करण जो मुतालबो कयो आहे। ख्वाजा सराई बरादरी पारां एसएसपी ऑफिस ॾाढो एहतजाज कयो वियो आहे, जंहिं दौरान अॻूणी वुमेन सेल इंचार्ज जेका मारिया जी हिमायत में नारेबाज़ी कई आहे। एहतजाज दौरान पुलिस तरफ़ां एसएसपी ऑफिस जी चौधारी सिक्योरिटी सख़्त कई वई ऐं इज़ाफ़ी नफ़री पिणु तलब कई वई। मुज़ाहिरीन एसएसपी ऑफिस जे साम्हूं एहतजाज कयो ऐं अॻूणी इंचार्ज बहाली जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मौजूदु वुमन कंप्लेन सेल जी इंचार्ज ख़िलाफ़ बि नारेबाज़ी कई वई। ख्वाजा सरा अॻवाननि चयो त मारिया हिकु इंसान दोस्त ऑफिसर हुई, जेका ख़ासि तौर ते औरतुनि जी जदोजहद ऐं ख्वाजा सरा बरादरी जे हक़नि जी तफ़सील लाइ कमु कंदी हुई। संदनि चवणु हुयो त खेसि कुझु मख़सूस गिरोहनि जे मुबैना साज़िशुनि तहत उहिदे तां हटायो वियो आहे ऐं इनखे फौरी तौर ते बहाल कयो वञे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त जेकॾहिं मारिया खे फौरी तौर साॻिए उहिदे ते मुक़ररु न कयो वियो त जीअं औरतूं ऐं ख्वाजा सरा बरादरी खे दरपेश मसइलनि जो हल मुमकिन थी सघे ऐं जेकॾहिं हुनखे मुक़ररु न कयो वियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सलीम, अवां जी महिरबानी।